मुझा प्यारा भाइरो ऐं दोस्तों, जे मक़सद लाइ हिते गॾु थिया आहियूं, असां हिन धरतीअ जा मालिक वारिस आहियूं। ही जेके बि हिते पनाहगीर रहनि था, उहे सभु ॿाहिरां आयल आहिनि। असां सिंधी माण्हू हिन धरतीअ जा वारिस ऐं मालिक आहियूं। असां जो पुरअमन हक़ आहे असांजी पंहिंजी धरतीअ ते। असां इहो मुतालबो था कयूं त असांजी सिंध में, असांजी कराची शहर में जेको शहीद इरशाद वाजाणीअ जो क़त्ल कयो वियो आहे, बेदर्दीअ सां असां उन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं उनखे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे।